एक सिंध जवा, एक सकाफत जवा, नारो सदा जिए सिंध जवा, जिए सिंध जवा। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ख़ैबर में ख़बर ॾींदा हलूं त अवामी न्यूज़ जे ॾिनल क़ौमी काज जे सॾ खे समूरी सिंध में भरपूर मोट मिली रही है। ख़ैबर में गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल ख़ैबर में वॾे जोश जज़्बे सां 5 डिसंबर सकाफ़ती ॾियारो अवामी न्यूज़ सां गॾु मल्हाइण जो वचन वरजायो, जंहिंमें स्कूल जे उस्तादनि सकाफ़ती वेस अजरक टोपियूं पाए स्कूल में बेत ॾुरापा ऐं कहाणियूं पेश कयूं ऐं सिंधी सकाफ़ती गाननि ते झुमरियूं पाए सकाफ़ती प्रोग्राम खे रंग जे रंगनि में रंगजी विया। ख़ैबर जे गवर्नमेंट बॉयज़ जे उस्तादनि हेडमास्टर मोहम्मद रहीम टालपुर, नायब उस्ताद इरशाद अली लाखो, जिन जो चवणु आहे त असां ख़ैबर में गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल में हर साल जीअं 5 डिसंबर सकाफ़ती ॾियारो अवामी न्यूज़ जे ॾिनल सॾ ते मल्हाईंदासीं ऐं अवामी न्यूज़ जे सरवाण खे जस पेश कंदासीं, जंहिं अहिड़ो बेहतरीन उन्वान ॾेई सिंध सां मोहब्बत जो इज़हार कयो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।